असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। दनदिरना दिरननदा धीरना दनदिरना दिरननदार धीरदार 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 धीरदारा दार धीरदारा। कंहिं भी शुभकामना पूर्ण करण लाइ या गुरु जा चरण घुमाइण लाइ, गुरु जो आसरो वठी करके कार्य शुरू करण लाइ पाठ साहिब जंहिं भी प्रकार जो रखायो वञे, सप्तम सुखालो अखंड पाठ साहिब, त पहिरियों वचन सां वठी करे पोइ शुरूआती थींदी। छो जो असां जीवन खे पहिरियों वाक हुई जेको रखण जे सॾ ते आयासीं, ॿुधणु नसीब थियो, वरी टाइम मिले जो असां ॿुधूं, वरी भोग साहिब ते पाए करके और सदाई अहिड़ा शुभ कार्यनि जे वक़्तु गुरु साहिब जो आसरो वरितो वञे त 5 पौड़ियूं ॿीहर वरी पढ़ी वेंदियूं आहिनि। शुरू में पढ़ी अॻिते वधायो वेंदो आहे ऐं पोएं वक़्त में 5 पौड़ियूं, और वरी वाक वरितो वेंदो आहे त जिन भागशालियुनि सिर्फ़ भोग साहिब ते ई पहुता आहिनि त उहो वाक ॿुधी करे मन उन जो कोई हिकु वचन ई हृदय में धारण थी वञे। इन लाइ जीवन जे कल्याण लाइ इहे नेम असांजे साहिबनि मुक़ररु कया आहिनि। हाणे वचन साहिबनि जो टोडी महला पंजवा घर पहला दुपदे ओंकार सतगुरु प्रसाद संतन अवर न काहू जानी बेपरवाह सदा रंग हर कहे जाको पाख स्वामी। संतन अवर न काहू जानी बेपरवाह सदा रंग हर के जाको पाख स्वामी। इकरा ऊंच समाना ठाकुर तेरो अवर न काहू तानी ऐसो अमर मिलियो भगतन को राज रहे रंग ज्ञानी। रोग शोग दुख जरा मरा हर जनह नहीं निकटानी निर्भव होए रहे लोए कहे नानक हर मन मानी। रोग शोग दुख जरा मरा हर जन नहीं निकटानी निर्भव होए रहे लोए कहे नानक हर मन मानी। सतनाम सत श्री हर वाह।
जय जो आवाज़ मोट में जय सां थे और वाहगुरु जो आवाज़ मोट में श्री वाहगुरु सां थे। ॿियो साहिबनि खे असां बाबा ॾेई छा सघंदासीं। इन वचननि जो अदब कयूं। सतनाम सत श्री हरवाह। धरती ते आकाश आणे छॾियऊं, गूंजाए छॾियऊं शब्द खे। असांजो हिरदो प्रफुल्लित थी वञे, वातावरण प्रफुल्लित थी वञे, वायुमंडल शुद्ध थी वञे। छो जो हे यज्ञ जेको थी चुको, इन्हनि यज्ञनि खे चइबो आहे द्रव्य यज्ञ। इन यज्ञनि खे चइबो आहे द्रव्य यज्ञ। भगवान कृष्ण गीता में ॼाणायो आहे, माना धन सां थिए। पर संत पुरुष जेके आहिनि से यज्ञ जो खुद रूप आहिनि। जंहिंजे अंदरि इश्क जी भठी ॿरी रही आहे, उहा अग्नि ॿरी रही आहे, प्रेम जो प्रभाव जो प्रचंड ॿली रहियो आहे। और उन में जेका आहुति विधी थी वञे अग्नि में, उहा नाम जी आहुति आहे। त संत सदाई ब्रह्म स्वरूप आहिनि। संतनि जो सदाई यज्ञ हली रहियो आहे राम। और उन्हनि मां जेको हवास निकिरे थो, हे जेको संतनि खे चरण घुमाईंदा आहियूं असांजे घर में, असांजे दुकान ते, इन महत्व खे सम्झी छॾियऊं। संत जे श्वास मां निकितल उहो श्वास छल असांजे घर में पए त उहो वायुमंडल शुद्ध थी वञे। जीअं यज्ञ लाइ चइबो आहे उहो दूंहों यज्ञ जो जिथे हलंदो शुद्ध कंदो, तीअं संत जो जेको श्वास नाम वारो हलंदो, उन घर खे, उन जगह खे, वातावरण खे पवित्र कंदो। इहो भाव आहे। श्री राम श्री राम। कुछ संगत जो दर्शन असांखे अंबे जो रुकावट करे नथो थिए, पर प्यार में असां अखियूं बूटींदासीं। दर्शन ई दर्शन आहे। एकाग्र चित्त हुजे, असां जिथे बि वेठा आहियूं, उहो थोरो बि असांखे घणो ॿुधण में ईंदो। साहिब इन शब्द में फरमाइनि था, संतन अवर न काहू जानी। संत केर जिना सास गिरास न विसरे, साह खणंदे साह छॾींदे, साईं जो नालो न विसरे, साईं न विसरे, धणी न विसरे। श्री राम। हरि नामा मन मंत। हरि नाम जो मन तर, जेको मन खे तर करे, भगवान जो नालो मन खे तर कंदो आहे, उहो जीव गहर गंभीर संतुष्ट तृप्त थी वेंदो आहे। शोक भव चिंता उते पैदा ई न थी सघंदी आहे, विकार पैदा ई न थी सघंदो आहे। राम। विचार रूपी सूरज प्रगट थींदो आहे, विवेक रूपी सूरज उजागर थींदो आहे। नानक तना खाक जिना यकीना हिकु से। हिक है हिक है एक है, एक नू साड़ी सिक है, जेको एक नू न मने श्री राम सो काफर मुशरक है। हिकु ही आहे, एको जप एको साला, एक रूप सगलो पासारा, सब ब्रह्म है। संतन अवर न काहू जानी। संतन ॿियो कंहिंखे न जातो। बेपरवाह उन हिकिड़े खे ॼाणी करके संसार में बेपरवाह थी रहिया। छो जो परवाह उहो कंदो जंहिंखे काई कामना मन में हूंदी। राम। जंहिंखे काई गर्ज मन में हूंदी, चाह गई चिंता गई मनुआ बेपरवाह, जिसको कछू न चाहिए सो शान के शाह। न त आशा चिंता, आशा तृष्णा चिंत बहो, ज्ञान वाला जो पहिरें ज्ञान शास्त्र जो श्लोक आहे। आशा तृष्णा चिंत बहो, ए ॾाइण घर मां है। ये ॾाइणियूं आहिनि असांजे हृदय में। जीवन के विध होए मम, मुंहिंजो जीवन प्रफुल्लित कीअं थिए, सफलो कीअं थिए। हृदय सिमरत को खाए,
हृदय जी यादगिरी के स्मृति के ये आशाऊं तृष्णाऊं और चिंताऊं खाई रहियूं आहिनि। राम इन जे लाइ संत और न काहू जाने बेपरवाह सदा रंग हर के। रंग गुरु ग्रंथ साहब में रंग शब्द जाथे भी अचे, रंग जो शब्द रंग माना प्रेम। श्री राम बेपरवाह सदा रंग हर के माना साईं जे प्रेम में, इश्क में, सिक में, मोहब्बत में। जाको पाख स्वामी उन जो पक्ष भी साईं वठे थो। जेको साईं जो थींदो साईं उन जो पक्ष कीअं न वठंदो। श्री राम और उन परमात्मा खे एॾो कुछ समझो जो ऊच समाना ठाकुर तेरो। बस ऊचो उन जो समान ॿिए खे न समझणो। और न काहू तानी उनखे कॾहिं बि प्रार्थना कयूं असां त प्रार्थना जो जेको रूप आहे उहो इहो आहे, साईं वॾे खां वॾो आहे, साईं ऊचे खां ऊचो आहे और असां नीच खां नीच आहियूं। साईं पौतरनि खां पौतर आहे। पौतर ऐं अपौतर इहो हद आहे, इहो संसार जो दाइरो आहे। राम ऊच ऐं नीच संसार जो दाइरो आहे। जॾहिं इन खां मथे चऊं तॾहिं प्रार्थना बणबी त साईं ऊचनि खां ऊचो, मां नीचनि खां नीचो। तूं पौतरनि खां पौतर, मां अपौतरनि खां अपौतर, मां पतत खां पतत। राम इहो प्रार्थना जो शब्द रूप आहे। बेपरवाह सदा रंग हके जाको पाक स्वामी। ऊच समाना ठाकुर तेरो अवर न काहू तानी। बस उन जो सिमरण करणो। ऐसो अमर मिलियो भगतन को। पंहिंजे प्यारनि खे इहो ई अमर हुकुम थियल आहे, मुंहिंजे रंग में रता रहो। बस कबीरा आप संवारहे मोह मिलह। कबीरा आप संवारहे मोह मिलह। पाण खे सवारणो थी तो पाण खे सुञाण मासां मिलदे और मोह मिलिया सुख होए। जे तू मेरा होए रहे तो सब जग तेरा होए। ये जीव अची बोलींदो आहे, संत त बाबा वॾी दवा ॾियनि था, ओ दुखनि जी पहाड़ी नाश कनि था हृदय मां। मुंहिंजो कोई कोन्हे साईं, कोई ॿुधे कोन थो। मुंहिंजा प्यारा तो कंहिंजो कोन्हे ॿुधो। तूं कंहिंजो नाहे थियो तॾहिं तुंहिंजो कोई नथो थिए। तूं थी रहो न। राम कमी इहा आहे जो तूं पंहिंजो नथो सम्झे। जिथे बि जेका इहा कमी आहे उहा इहा आहे, तूं पंहिंजो नथो सम्झे। जंहिंखे पंहिंजो सम्झे थो, कंहिं संत खे चयो साईं दया कयो मुंहिंजो भॻवान सां प्यार थिए। चई घरवारी अथी? चई हा। उन सां प्यार कंदो आहियां? चई हा। पुट अथी? उन सां प्यार कंदो आहियां? दुकान घर अथी? चई हा। छो प्यार कंदो आहियां? चई पंहिंजा आहिनि। चई बसि इहो अंतर आहे। तूं भॻवान खे पंहिंजो सम्झे, प्यार पाणे पैदा थी वञे, उन लाइ पुछणो न पवंदो आहे। राम मुंहिंजा प्यारा और न काहू तानी। ऐसो अमर मिलियो भगतन को। राच रहे रंग ज्ञानी। या जान प्राय करके उहे उन्हीं में प्रेम में रचा रहन था। उन्हीं प्रेम में रची रहण जे करके फल कहिड़ो थो मिले। राम जेको वॾे संसार, वॾे में वॾो संसार में हर जीव खे इहो रोग आहे। कहिड़ो रोग? शोग, दुख, जरा मरा। जरा बुढ़ापो, मरा मौत। श्री राम रोग शरीर में, दुख शरीर में और दर्द रोग हृदय में और शोक हर जन ही नहीं निकटानी। हरि जे भक्तन पुरुषन खे ये साम्हूं ई नथा अचनि। असांजे हिकिड़े ई महापुरुष भारत जे राम जंहिं लाइ मिस्टर नेहरू इतिहास के महापुरुष पुस्तक लिखियो, जंहिंमें पहिरियों ई इतिहास जे महापुरुष महात्मा बुद्ध खे आंदे। महात्मा बुद्ध खां वठी शुरू कयो अथई ऐं अॼु ताईं
मां उनजो पुस्तक पढ़ियो, वर्ड लेवल ते जंहिंखे हुन महापुरुष ठारायो आहे। श्री राम। महात्मा बुद्ध हिकिड़ो अहिड़ो पुरुष असांजो भारत जो थियो जो अध दुनिया उन वक़्तु हुन झुकाई। अॼु कुझु टुकड़नि थियण करके मुल्क वधी आहे, पर उन वक़्तु जेतिरी दुनिया हुई उहा अध दुनिया उन जा चित्र नासिक में श्री राम बटको कंपनी जे तरफ़ां मुक्ति धाम ठहियल आहे। अंदरि एंट्री थियण सां उन मंदर में सॼे हथ खां सीढ़ी आहे। उन महात्मा बुद्ध जे राजाउनि जे शिष्यनि जा उते हे सिर चित्र चिटिरियल आहिनि, 72 मां ॻणिया। श्री राम। ऐं जॾहिं वक़्तु जमूरत न हुई, जंहिं मुल्क जो राजा झुकियो माना सॼो उहो मुल्क झुकियो। त उन जी दृष्टि सां त 72 मुल्क उन वक़्तु 2300 वरी अॻ में मोटा मोटी अधु दुनिया उन असांजे भारत जे हिकिड़े संत झुकाए विधी। पर कहिड़नि शर्तनि ते, कहिड़नि ॻाल्हियुनि ते त्याग कयईं? बुढ़ो नज़र आयुसि, बीमार नज़र आयुसि और मृत्यु नज़र आयुसि। पुछी विधई, हे लठ छो थो खणे? चई साईं, इहा हर मनुष्य जी हालत थींदी, ॿार खां पोइ जवानी, भोगन भोगींदे बुढ़ापो, इहा स्थिति घणनि जी ईंदी। चई हा, मां इहा ॾिसणु नथो चाहियां। कोई बीमार, चई कीअं? चई जवानी खां पोइ त बुढ़ापो ईंदो, पर भोगन खां पोइ रोग बि ईंदा, हे तॾहिं बीमार आहे। चई इहो बि मां ॾिसणु नथो चाहियां। काई खजी पे वई, चई हे केरु आहे? चई बुढ़ापे खां पोइ मौत, इहो सभिनी जो ईंदो। चई मां इहो बि ॾिसणु नथो चाहियां। राम। इन विराग जे अचण करके हिनखे नेर शादी कराई वई, पुट पैदा थियो ऐं सख़्ती सां बंदिश कई वई त अहिड़ा दृश्य जे साम्हूं न अचनि। पर वरी टई अची विया, बसि ॿाहिरि बाग में घुमणु वञे, टई दृश्य वरी साम्हूं अची विया। बसि हिनखे झटके में विराग अची वियो। राज योधराज जो पुत्र जे मस्तक ते चुमन करे और निकिरी पियो जवान, पहुची वियो गया। श्री राम। साक्षात्कार कई, अञा ताईं उन जे संत जो जन्म सही सिद्ध न थियो आहे और उनजो अंतर ध्यान ब्रह्मलीन थियणु। अॼु जंहिंजे नाले सां गाॾी हले थी कुशीनगर, उहो गोरखपुर खां कुशीनगर आहे, उते उनजो आस्थान आहे, पर उहो बंदि थियल आहे। जिते हुन चोलो छॾियो आहे, अंदरि उहो दर्शन न थी सघंदो त उहो ब्रह्मलीन कीअं थियो, उहा समाधि छा आहे या कीअं आहे, उहो हिकिड़ो गुप्त रूप में बंदि थियल उते आहे। जेके प्यारा ॾिसी आया हूंदा। श्री राम। त मुंहिंजा प्यारा जेके साईं जा थिया, गुरमुख बुढ़े नाई हूंदे। गुरमुख बुढ़े असांजे वेद जा जेके 3 सूत्र पहिरियों आहिनि त असत्य मां सत्य जो गमन कयो, सत्य ॾे वञो। हे संसार असत्य आहे, हिन में रही करके सत्य जी ॼाण रखी उन जे पथ ते हली सत्य खे पहुचो। हे संस्कार अंधकारमय आहे, हिन अंधकार संसार में रही गुरनि खां ज्ञान वठी करे उन प्रकाश में, ज्ञान ई प्रकाश आहे, ॿिए कंहिं चकर में न अचूं। शब्द प्रकाशक थिए, असांजो मन ज्ञान में अची वञे, बसि इहो मन जो प्रकाश आहे। संसार अवगुणनि जी खाण आहे और परमात्मा गुणनि जी खाण आहे। गुरु जो नाम, गुरु जो ज्ञान हृदय में अची वियो, उहो मन प्रकाशक थी पवंदो और उनखे साक्षात करे, उन ते हली करे उन शब्द जो रूप श्रवण मनन निध्यासन करे साक्षात कयूं, उहे ख़ुदि गुरु रूप बणिजी वियो। हे उन्हनि जा संतनि जा मेला मल्हायूं था, जेकॾहिं संतनि जी शरण वधी कुटुंब जो मोह त्यागे गुरुनि जे दर ते कीअं रहिबो आहे। संत जे संग जे करण जे लाइ 10 लक्षनि जी ज़रूरत आहे। जेसि ताईं इन ॻाल्हि खे न सम्झंदो, यादि रखो कई जन्म गुज़री वञनि, उहो संत नाहे थी सघंदो। संत जे दर ते रहंदे बि हयाती केतिरी बर्बादु करे वेंदो। इहा ॻाल्हि असांखे पकी सां ॼाण हुजे, जेके संतनि जे दर ते रहनि था। जेके इहे सबक़ु न सिखिया आहिनि त संत जे दर ते रहिबो कीअं आहे। माण्हुनि जी हिकु हिकु मिसाल खणा, घंटा लॻी वेंदा। पहिरियों कुटुंब जो मोह त्याग करणु, जेको बाबा त्याग कयो। मां 10 ॻाल्हियूं बाबा साईं में ॾिठियूं।
प्रमाण तौर स्वामी सेवादास महाराजन कन्हैयालाल जेको भाई गुरदास शिष्य थियो गुरु गोबिंद सिंह साहब जो जंहिं तुर्कनि खे बि पाणी पीआरियो, उन्हीं जो शिष्य वरी उन्हीं जो शिष्य तुलसी साहब, उन्हीं जो शिष्य शिवदयाल राधा स्वामी जंहिं मत पैदा कयो। उते 4 संत थिया, ब्यास में 5 थिया, ऐं वरी दिल्ली में थिया, जय गुरुदेव वारा थिया। माना 12, 15, 20 संत उन मां निकिरी आया। पर उन संत खे भाई साहब जो तखलस पियो। उन मां शेवा पंथी भाई घनैया, पंजाबी में कोठींदा आहिनि, हिते लखनऊ में उनजो भाई घनैया जो आस्थान आहे। उन मां उहा खट संत जी उहा गंदावा में उॾारी खाई आई। उतां वरी उहा खट शिकारपुर में खाई आई, जंहिंजा हिंदू सेठियूं, जंहिंजो अॼु चङे हिसे दुनिया जे बादशाहनि सां हथ आहिनि, उहे सेठियूं उन खट वारी दरबार जा शिष्यनि। उहा खार बम्बई में आहे। उन खट जो दरबार संत शिष्य हिकिड़ो शेवादास लाहौर में, जंहिं 250 पॉइंट लिखिया आहिनि, जंहिं हिकु विषय इहा लिखी आहे, संत जे संग जे अधिकारी बणजण जे 10 लक्ष्य, जंहिंमें पहिरियों लक्ष्य इहो कुटुंब जे मोह त्याग करणो। कुटुंब न त्याग, कुटुंब त्याग थिया त वरी हे कुटुंब में कीअं संत अचनि। राम जेसिताईं लक्ष्य जी प्राप्ति न थी तेसिताईं बाबा साईं जो पिता खुशहाल अचानक चोलो छॾे विया, पगड़ियूं थी वियूं, ॿारो थी वियो, रोटी उन वक़्तु जेका 5 महीना हल्दी लाइ न हल्दी ब्राह्मण हलराईंदा हुआ, सभु कुझु थी वियो, पर बाबा न आया। जेसिताईं उहो लक्ष्य पूरो न थियो, सतगुरु ख़ुदि आज्ञा न ॾिनी, तेसिताईं पन्याकल मोटी न आया। सतगुरु आज्ञा न कई। हिकु भेरो सुपने में संतनि चयो, साईं सतराम दास पुट तूं शादी कर। इहा उनजी भावना ई न हुई। असांजा नंढा चाचा अॻ में पणिजी विया। उहे आया, बाबा वॾो हुयो, माइटी अबाजी आई 3 भाइनि जी गॾिजी करके, बाबा ऐं नंढा 2 भाइनि जी। बाबा जवाबु ॾिनो हो, मोटी आहे। हुनजी माइटी थी वई, कंवराम ख़ुदि विहांउ साईं करे विया। पर जॾहिं वरी सचे साईं वरी ॿियो अखर चयो, तूं शादी न कंदे त तूं उदासी थी करके, ब्रह्मचारी थी करे असांजी शेवा कंदी, ॿार खयो न वेंदो। जेकॾहिं तूं इहा आज्ञा न मञींदे त असां तुंहिंजा गुरू न थींदासीं। शिष्य खे इहा परवाह न हुजणु घुरिजे त मां ब्रह्मचारी आहियां, गुरू सभु कुझु समर्थ आहिनि, पर इहो भउ थियो जंहिं लाइ मां शेवा कई उहो गुरू ई न बणिजनि त रहियो कुझु कोन। सुभाणे जो अधी सदोरी साईं खे चई, माता मूंखे ॿुधाईंदी हुई, ऐं साईं जन खे वेनती कयईं। साईं जन वटि नानो असांजो शेवा कंदो हो। साईं जन कार्य कया। राम 39 साल जी उमिरि हुई, साईं बाबा शादी कराई। अॼु उनजी कृपा हे तव्हां जॻह वेठी आहे। श्री राम। मुंहिंजा प्यारा, त बाक़ी 9 ॻाल्हियूं, उतां जूं 8 ॻाल्हियूं त गुरू जे दर ते रहिजे कीअं, उन ते हिकु हिकु प्रमाण उनजे मिसाल सां। 10हों पॉइंट हुयो धीरज धरण। ए किने ही दात आपस ते जो पाई, उहा कहिड़ी दात आहे जेका पंहिंजो पाण पइजी वञे। नाम वरितो सुबुह जो मां हलां थो घर, इहा कहिड़ी बख़्शिश आहे जंहिंसां सतगुरु नानक सा कर्मात माना बख़्शिश साहिब तुठे जो मिले, जेका सतगुरु राज़ी थी ॾे। ए किने ही चाकरी जंहिं गुरु भक्ति अंगद देव महाराज ने क़ाइमु कई, शुरूआती कई, ऐं उहा गुरु भक्ति भाई कंवरराम साहब कई। श्री राम। ए किने ही चाकरी जित भव खशम न जाए, उहा शेवा कहिड़ी आहे जंहिंमें मालिक जो भव न आहे। नानक शेवक कांढिए जे सेती खशम समाए। गुरु संत करत आप समान। गुरु जो जेको शिष्य थियो ऐं ॿियो जेको शिष्य आहे, गुरु भाइनि खे गुरु जो रूप सम्झनि। जेको न सम्झी रहियो आहे उहो दोष करे रहियो आहे, उहो पाप करे रहियो आहे। गुरु करत आप समान, जॾहिं गुरु पाण समान करे छॾियो, जेको गुरु कमु करे रहियो आहे उहो ई शिष्य खे ॾिने तूं कमु कर, पोइ गुरु भाई खे उहो गुरु रूप न ॾिसे। राम। जॾहिं गुरु सभिनी खे रूप करे छॾियो त उनखे घटि सम्झणु कंहिंखे इन लाइ वॾो कुझु सम्झणो आहे। राम। त मुंहिंजा प्यारा, जॾहिं इन्हनि विर्तियुनि में हलंदासीं, रोग शोग मां इहो पियो चयो त गुरमुख बुढे नाई हूंदे, और टियों अंधकार मां प्रकाश ॾे, सत्य मां सत्य ॾे, और श्री राम। मरता मां अमरता ॾे। हे संसार मरता आहे, हिन में अहिड़ो लक्ष्य असां प्राप्त कयूं जेको अमरता में वञे। सम्झियासीं वेद जे वचन सां उहे वचन त गुरमुख बुढे नाई हूंदे,
संसारी जीव जेको बुढ़ो थींदो वेंदो राम, तॾहिं उन संसारी जीव लाइ इहो चवणु थियल आहे त बुढ़ो ऐं ॿार बराबरि आहे। पर संत जीअं बुढ़ो थींदो वेंदो, वॾी उमिरि थींदो वेंदो, इहो शरीर जो धर्म आहे बुढ़ापो अचणु, पर उहो गंभीर थींदो वेंदो, उहो गंभीर थींदो वेंदो, गंभीर थींदो वेंदो। संत गंभीर थींदो वेंदो, संसारी बुढ़ो ओॾो गंभीर न थींदो। हा, उहो थींदो जंहिंखे संत जो संग मिलियल आहे। श्री राम उहो ई संत आहे। संत जी विरती धारियूं वेठो आहे। संतनि जे संग में जीअं संत बणिबो, मन खे ई संत बणाइणो आहे। कोई ॿाहिरि आश्रम जे रहण वारे सां संत जो वास्तो न आहे, जेको बि जंहिं वहिंवार में आहे बसि पंहिंजे मन खे संत बणाइणो आहे। साहिब चवनि था, रोग शोग दुख जरा मरा हर जन नहीं निकटानी। अखर सत्य आहिनि, असां सम्झण जी कमी आहे। जॾहिं प्रभु कृपा करे सम्झूं, पोइ निर्भव होए रहे लो एक, निर्भव होए रहे लो एक। बसि इन ठपे त मां गीता जो अखर खणा। भॻवान कृष्ण जन गीता जे 16 अध्याय में देवताउनि ऐं दैतनि जा लक्ष्य ॿुधाया आहिनि। जीअं देवताउनि जे लक्ष्य में भॻवान पहिरियों लक्ष्य खयो आहे निर्भयता। निर्भय जीव है तॾहिं थी सघंदो श्री राम जॾहिं वेदनि शास्त्रनि संतनि गुरनि भॻवान जे चई ते हलंदो, उन्हनि जे वचननि जो मन में भव रखंदो, उन्हनि ते हलंदो, त पोइ हिन संसार खां उहो निर्भय थी वेंदो। राम न त शायदि ॾुखियो शब्द न लॻे। जीव माउ पीउ खां बेभव थी वञे थो, पर ज़ाल ऐं पुट खां बेभव थिए। ज़ाल आज्ञा में न हले, उनखे कढे या पाण निकिरे। पुट आज्ञा में न हले, उनखे पाण कढे या पाण निकिरी वञे। माउ पीउ जी गुलामी न कंदो, उन्हनि खां बेपरवाह रहियो त हुननि जी परवाह करणी पवंदसि, गुलामी छॾींदसि न। कॾहिं बि संसारी गृहस्थी मन में इहो भाव न करे त मूंखे कंहिंजी परवाह न आहे। गृहस्थी थी करके जेकॾहिं इहो लफ़्ज़ खणे त मां त ईअं चवंदुमि उन जहिड़ो बेवकूफ़ कोई कोन्हे। कॾहिं बि इहो शब्द इस्तेमालु न थिए। हिकु मज़ूर न मिलंदो, ॿिए मज़ूर खे वठी ईंदे तॾहिं कमु कराईंदे। हिकु टखण न मिलंदो, ॿिए खे वठी ईंदे तॾहिं कमु कराईंदे। तूं सन्यासी थी वञे, सरो नास वञी करके वणनि जा फल तोखे मिलिया, खाई ढो करे, ॿी ॻाल्हि आहे। गृहस्थी थी करके चए मूंखे कंहिंजी परवाह न आहे, त तूं वॾी भुल करे विधी। तोखे परवाह में रहणो ई पवंदो, हिक खे न कंदे ॿिए खे कंदे रहणो पवंदो। माउ पीउ खां बेपरवाह रहंदे ज़ाल पुट जी गुलामी करणी पवंदे। बसि श्री राम तंहिं लाइ मुंहिंजा प्यारा, असां हुनजा वॾा चवनि था माता पिता जी आज्ञा में हलो, वेदनि शास्त्रनि जी आज्ञा में हलंदो त असां निर्भय थी सघंदासीं। त हे जेके उन्हनि गुरनि ते हलिया त चयूं निर्भव होए रहे लियो एक, नानक हर मन मानी। साहिब चवंदा मुंहिंजो हरि सां मन मञियो, त हरि सां मन मने असांखे उहा निर्भयता अचे, सची शक्ति अचे, त असां जंहिं संतनि जे संग में आया आहियूं, जिनजा हे मेला मल्हायूं था। कबीर शेवा को दुए भले, एक संत एक राम, राम जो दाता मुकुत को संत जपावन नाम। हरे राम। बसि एतिरो चई धन्यवाद। जेका बि संगत आई आहे मेले जी शुरूआती में, संतनि वारा पंहिंजी शेवा में लॻा आहिनि। प्यारी संगत मिठड़ी असांजे हरिओम मंदर जा असांजा सिरमौर प्यारा सभिनी दर्शन ॾिनो आहे। शुरू में ई 4 ॾींहं संदाई ॾींदा रहंदा। मां थोरो प्रोग्राम ॿुधाए वञा। हिन 25 साल जी सिल्वर जयंती मल्हाइण जो मथां अखंड पाठ साहिबु रखंदा। बसि पोइ ॻाल्हाइण न थींदो, प्रसाद हलंदो। श्री राम। प्रभु कृपा करे अहिड़ा महान मौक़ा जीवन में मिलाए, शताबंदी जा या अर्ध शताबंदी जा या 25 साल बि, वरी 25 साल खां पोइ जेको कोई ॾिसे। राम त साईं कंवरराम साहिब जाथे बि आयो, उते व्यक्तिगत खां वठी वेंदे सार्वजनिक ताईं केतिरा कम थिया, इहो ओॾी उमिरि वारो ॿुधाए सघंदो। जिन ॻाल्हियूं ॿुधियूं जेके नंढा भगत साहिब भगत ॿुधी से, पर ॿियो वधीक न ॿुधाए सघंदो।
सैकड़े सवालियूं उन जे साम्हूं आया। उन नगर में चाहे ॿियनि नगरनि मां केतिरा आया, उहे उन शहर मां वरसिजी विया। उन शहर में जेकॾहिं कोई सार्वजनिक कार्य करणो आहे, धर्मशाला आहे, पौशाला आहे, गौशाला आहे, शमशान भूमि आहे, धर्मशाला आहे ठाराइणी आहे, उहा उते जो उते उगाड़ी करणी आहे। उहा अर्ज़ ॿिए पासे ॿिए शहर में खणी न वञिणो आहे, उते पूरो करणो आहे। व्यक्तिगत खां वठी सार्वजनिक ताईं कार्य संत उन शहर में कया जंहिं ॾींहंनि में थोड़ा पुरुष के वॾा सेठियूं हुया, बाक़ी पंहिंजे ॿनी ॿारे में दरवेशनि फ़क़ीरनि जी आसीस हुई, मननि में संतोष हुयो, थोड़े में राज़ी हुया। सिंध ॻोठाणी असांजी हुई। श्री राम। उन हूंदे बि अॼु खां 100 वरे अॻु में संत अहिड़ो इहा शइ पैदा करे ॾेखारी त कंहिं बि पंचायती सेसा ते आया, कंहिं मेले ते आया त सैकड़नि जा कार्य करे विया, समाज जा कई कार्य करे विया। प्रभु कृपा करे असांजी सिंधी क़ौम ते अॼु हेॾे धन हुजण खां पोइ बि कंहिं नगर मां कंहिं न्याणी वारो ॿिए नगर में वञे हिकिड़े न्याणी जे कार्य लाइ, सार्वजनिक टिकाणा मंदर ठाराइण लाइ त ॿाहिरि घुमूं था, उहो शहर में नथो थी सघे। पैसा घणा? राम। बसि असां थोरो सम्झूं संत जी महिमा खे त मुंहिंजा प्यारा, त इहो भाव रहंदो आहे। 85 खां वठी 95 खां बाबा जी शताब्दी मिलाइण खां पोइ हिन मेले खे आदर्श मेलो ॾिनोसीं, और कुझु न कुझु कार्य थियनि हिन मेले मां। कंहिंखे बि कंहिं बि जेको बि शुगुल आश्रम ते थिए उन में कुझु समाज जा कार्य थियनि। बसि इहो ई धर्म आहे। कार्य करणु ई समाज जी रक्षा जे लाइ उनजो नालो ई धर्म आहे। त हिन भेरे काउंसिल जो केशवाणी साहिब सां असांजे सेक्रेटरी, समितियुनि जो सेक्रेटरी सत्यानंद सावलाणी और कंवरराम मिशन जेका भारत लेवल ते 85 शहरनि में कार्य हलनि था, उनजो बि सेक्रेटरी बणायो वियो। 2 साल अॻु में उहा मिशन गठित कई वई, वरी हाणे उनजो जर्नल मेड़ो रखियो वियो आहे परीहं ते। उन प्यारे केशवाणी साहिब खे चयो त तव्हां हे 6 सम्मेलन कया आहिनि, हे 7 अचानक करे विधाईं। तव्हां कॾहिं संत कंवरराम साहिब जी चर्चा कॾहिं कई आहे सम्मेलन में? चयो हे सम्मेलन ई हाणे रखूं था वरसी साहिब ते, और इन जो नालो ई रखूं था कंवरराम अधिवेशन। सभु गॾिजी करके उन कंवरराम खे खणंदासीं। श्री राम। हुन प्यारे उन महिल ई फोन कयो उनजे वेठे जेके चिठियूं लिखंदड़ हुयो प्यारे ॾे, और हे अधिवेशन थी रहियो आहे, जंहिंमें राति ताईं 5-6 पहुता आहिनि। सुबुह संगत पहुती आहे। मोहनलाल लधाणी मां सां 10 बजे मोकिलायो त 40 ॼणा हाणे दिल्ली खां पहुचनि था शताबंदी में। शाम जो 4 खां 6 ताईं ओॾे अथनि पंहिंजो मुरलीधर वटि, रात जो रसोई मोहनलाल वटि, सुबुह जो नाश्ते में वरी 10 बजे उते प्रोग्राम अथनि मोहनलाल लाइ मनायो विया। शाम जो 8 खां वठी 10 ताईं सुभाणे राति जो उन्हनि जो हिते कंवरराम साहिब जी व्याख्या में उहे ॿोलींदा, हुनखे सरोपा पाती वेंदी। श्री राम। अॼु जो तव्हां ॿुधी आहियो साहिबनि जो प्रोग्राम थींदो। परीहं राति जो 2 मीटिंगियूं रहंदियूं, ॾींहं जो 10 खां 1 ताईं, वरी 4 खां 7 ताईं मिशनरी जी मीटिंग कंवरराम साहिब जी। त प्रेम सां सभु उते कार्य हलनि। तव्हांखे महिरबानी कंदो, जेके बि पंहिंजा नगरवासी आया आहिनि, महिमान ते रहियल ई आहिनि, धन आहिनि, त हर राति जा इहे प्रोग्राम ॿुधो पिया, असांखे आनंद ईंदो। इहो तव्हांजो शान आहे। ॿुधी ख़ुशख़बरी थींदी त लखनऊ जे माध्यम सां संतनि जे आस्थान जे तरफ़ां कहिड़ा कहिड़ा कार्य सुंदर हलनि था। प्रभु कराए थो तव्हांजे मिली सहयोग सां। शान संतनि जो आहे, मान तव्हांजो आहे। मान ॾींदासीं आयल संगत खे, असांखे मान मिलंदो। जॾहिं वेंदासीं, जिथे बि वेंदासीं, उहो असांखे मान ॾींदो। शान सदाईं संतनि जो बणियो रहे, हुनजी आशीर्वाद बणी रहंदी। ऐं 27 तारीख़ राति जो उत्तर प्रदेश जा 160 खन मुखियुनि खे चिठियूं लिखियूं वयूं आहिनि, और जेके बि हिते पंहिंजे नगरवासी मुखिया आयल आहिनि, बाक़ी खे बि न्यापो कबो। उहे सभु गॾिजी करे उन्हनि जो बि समाज जे कुझु सुधार लाइ कुझु मीटिंग रहंदी, और राति जो 2 कलाक उनखे सरोपा उत्तर प्रदेश तरफ़ां, सिंधी सभा तरफ़ां, जेका हर साल 95 खां वठी थींदी आई आहे। ऐं 81 खां वठी मां समाज वारनि खे 2 कलाक टाइम ॾींदो आहियां, 9 खां 11 ताईं। हाणे 8 खां 10 ताईं रहंदो आहे। उहे कुझु ॿोलनि, कुझु समाज में जागृति अचे,
त उहो कार्यक्रम इन 3 रातियुनि में प्रोग्राम रखियलु आहे। विनोद अग्रवाल जेको टीवी ते हलंदो आहे, अहिड़ी ॿी बम्बई जी हिकु पार्टी सुठी आहे जेका सत्संग जे रूप में आहे, उहा बि हिकु दिल्ली खां पार्टी आहे, उहा बि सत्संग जे रूप में आहे। और सभई सुठा आहिनि, सभई प्रभु जी या प्रभु जे प्यारनि जी सिफ़त कंदा। असां मन खे छड़ो इस तरह रखूं त असांखे आनंद ई आनंद ईंदो। जेको चई थो जे मूंखे आनंद न आयो, उनजे मन में पंहिंजी का कमी हुई। हिते जेको बि ॻाईंदो उहो या त साईं जी सिफ़त कंदो या साईं जे प्यारनि जी सिफ़त कंदो। अंतरो इहो आहे त जेतिरी उन पुरुष जी ॿुधी हूंदी उहो उन नमूने सां ॿुधाईंदो। आप आपनी ॿुधे जेती बणनत भिन्न भिन्न तुहि तेती। श्री राम। बसि त असां प्रेम सां मां इहा वेनती रखंदुमि हाणे त सत्संग हाणे पूरे थिए खां पोइ 2 बजे हिते झाड़ू सफ़ाई थींदी। प्रेम सां पंहिंजो हिते आराम कंदा वञो। सत्संग शेवा खां सवाइ जेतिरो टाइम मिले ॿिए ॻाल्हाइण में न लॻे, आराम कयो। सुंद सूफ़ी संतनि जा आस्थाननि, राति जो महिमान आयल त ॾींहं जो मेलो ॾिसी वेंदा, पर ॿाहिरीं जेका लोकल संगत आहे वीचारा दुकान बंदि करे ईंदा, तॾहिं कुझु ॾिसी सघंदा। इन लाइ रातिनि जो हे संत राति पंहिंजी तात त सुबुह ताईं हलायो थो वञे। संत गुणी ज्ञानी अचनि, असां आराम कयूं, रोटी खाई जंहिं महिल वणे असां सुम्ही पऊं, ईअं न कयूं। मां हथ जोड़े वेनती कंदुमि। ऐं सुबुह जो 6 बजे जीअं प्रोग्राम पूरो थींदो वरी हिते सफ़ाई थी करे असां कमरनि मां हिते ई सुम्ही पऊं। हिते व्यवस्था वारा जेके मेले में सत्संग महिल बीठा हूंदा, उहे ई वरी समापत खां पोइ बि उहे ई शांती बणाए रखण खां, हिन सत्संग खां वधीक आराम जे लाइ शांती बणाए रखंदा। तव्हां संगत हिते असां आराम कयूं प्रेम सां। 10 बजे वरी सत्संग शुरू थींदो। 2 बजे ताईं रोज़ इहो नेम रहंदो। और शाम जो 6 बजे मां आख़िर खे थोरो संशोधन कयां थो। पहिरियों रखियो 7 बजे वियो जेको राधा कृष्ण आलमचंदाणी ॿुधायो, पर सिॼ 6 बजे लहे थो। और हिन दास जो इहो नेम हिते रहंदो। 6 बजे रहरास करे गुरु ग्रंथ साहिब जे मथां जी मां ठोस 2-4 ॻाल्हियूं ॿुधायूं, अहिड़ियूं ई ठोस 2-4 ॻाल्हियूं मां अॼु शाम जो ई ॿुधाईंदुमि रहरास खां पोइ। ऐं 7 बजे जंहिं बि प्यारे जो प्रोग्राम हूंदो, 8 बजे उहो 2 कलाक रहंदो। 10 खां पोइ जेके संत भगत गुणी ज्ञानी आयल आहिनि सुबुह ताईं सत्संग रहंदो। त हा, भेनरूं कॾहिं वेनती करे वेंदियूं आहिनि, जेको अॻिले 2 साल खां इहो हाणे थोरो विश्राम करायो आहे, त शाम खां पोइ 3 बजे ते 2 कलाक करे वेंदियूं त घणो पाण खे थकाए वेंदियूं, त राति जो कीअं वेही सघंदियूं। इन जे लाइ बसि आनंद वठनि पियूं, सभिनी सां संतनि भक्तनि सां पाण ॻाल्हाइनि पियूं, बसि इहो आनंद वठनि। श्री राम। हे 4 कलाक रोटी खाई करके भोजन जो आराम रहंदो, चाहे मथे सुम्हूं चाहे हिते सुम्हूं। व्यवस्था जा माण्हू बीठा हूंदा। ऐं सूचना ॾे पूरो ध्यानु हुजे। जॾहिं बि काई सूचना हले त जेके बि डिपार्टमेंट वारा ॿाहिरि आहिनि सभु सूचना वक़्तु पूरे जो पूरो ध्यानु ॾियनि। जंहिंखे बि जेको शेवादारी वॉलेंटियर जंहिं शेवा ते बीठो आहे उन खे गुरू जी आज्ञा सम्झी, संतनि जी आज्ञा सम्झी करके पालन कनि, उनजी अवहेलना न कनि। उहो तव्हांजी व्यवस्था लाइ वीचारा खड़ा आहिनि, बीठा आहिनि, जेके हथ जोड़े वेनती करके तव्हांखे कनि था उनजी असां उनखे मञणु ॾियूं, उनखे मोहत ॾियूं। असां मन मारे हलूं, असांखे निर्माण थी हलंदासीं, सदाई मान मिलंदो। श्री राम। बसि एतिरे खनि सां हाणे पाठ साहिब जो प्रारंभ कयूं। संतनि खां संगत खां मां आज्ञा वठंदो पाठ साहिब जो प्रारंभ कयूं। लाल साईं खे मल्हाईंदा आहियूं। अॼु लाल साईं जो ॾींहुं बि आहे, शुक्रवार, ऐं नेम बि आहे पंहिंजो। सो 5 बजे लाल साईं जो बहिराणो थींदो ऐं नहर पंहिंजे अॻियां भॻवानु दरियाशाह ते विहायो आहे। उते बि असां वटि पने दरबार में अञा ताईं पुराणा पुछंदा आहिनि, साईं कसी आहे? असांजी कसी ते दरबार हुई, छावंजा ताईं हुई, जंहिंमें सनान बि कयासीं, पोइ रोड ठहिया, वरी पोइ बंदि थी वई। त हिते बि नहर ते आस्थान थियो आहे। बसि हिते ई 6 बजे ताईं उहो थी वेंदो कलाक में, ऐं 6 बजे वरी हिते पंहिंजो नितनेम रहरास साहिब ते असां पुॼंदासीं। 24 कलाक भंडारो हलंदो पियो, 24 कलाक चांहि हलंदी पई। प्रेम सां जंहिं महिल बि पहुचूं असां भोजन ज़रूरु वरितायूं, कोई ख़ाली न वञे, चांहि खां भंडारे खां। गुरु ग्रंथ साहिब जो गुरु मंत्र आहे वाह गुरु। अॼु साहिब जो जनम ॾींहुं मल्हायूं था, इहो असांखे यादि हुजे। और मूल मंत्र आहे जेको हाणे पढ़बो,
जेसिताईं गुरू न कयलो तेसिताईं इहो मंत्र असांखे एतिरो मन में हुयो जेको हाणे पहिरियों पौड़ी पढ़ंदासीं कोई भाव न थींदो हो। मां हिन जी प्रैक्टिकल ॻाल्हियूं ॿुधायां तव्हांखे त चङो टाइम लॻंदो, टाइम भरबो वेंदो आहे। त असां सभु गुरू ग्रंथ साहिब जा असां पथर पूजारी न बणियासीं, उन में असां भाव वेहदासीं मूर्ति में, तॾहिं उन भाव जो फल मिलंदो। पर हे ज्ञान संतन जो भाव प्रगट करे थो, ईश्वर लाइ तव्हांखे भाव प्रगट ते ईश्वर ते विश्वास रखो। श्री राम इहो अंतर आहे संत और मूर्ति जो। तंहिं लाइ जप साहिब जेको सभिनी रोगन जो दारू आहे, कंहिंखे जिन वठे थो, भूत वठे थो, छाया थिए थी, हे थिए थी, मां हथ जोड़े चवंदुमि वेनती करके इहो भिटकण छॾे ॾियूं दरगाहनि ते, कबरनि ते, और असां जप साहिब जो पाठ कयूं। श्री राम। मूंखे माताऊं ॾिसी वरी ॻाल्हि यादि अचे थी त सिंधी ॿोली बि एतिरी मुंहिंजी वेनती आहे, जीअं ॿार ॼाए और जॾहिं खां वठी ॻाल्हाइणु शुरू करे, माताऊं ॻाल्हाईंदियूं आहिनि ॿारनि सां, पर जॾहिं उहो शुरू करे तॾहिं खां वठी असां सिंधी ॻाल्हाइणु शुरू कयूं उन ॿारनि सां। और मुकमल तरह सां बाक़ाइदे सभु घर जा भाती केसि ताईं जेसि ताईं ॿार खे पढ़ाइणु शुरू करायूं। या तव्हां मुंहिंजे मथां, पंहिंजे मथां, तव्हां परिवार जे मथां, वॾनि जे मथां इहा तव्हां महिरबानी कंदव, माताऊं ऐं पिता बि, छो जो वॾियूं वॾो पढ़ी न आहियूं, पर हिते हिंदुस्तान में रहंदे उहे बि हिंदी सिखियूं, कुझु उहो ॿोलणो थो पवनि, पर असांजा ज़ैफ़ां ऐं मर्द पढ़ियल आहिनि, जंहिंजे करके ॿार सां हिंदी था ॿोलनि पिया। राम। असांजी उहा जड़ क़ाइमु थी वेंदी। 2.5 सालें 3 सालें जॾहिं बि असां ॿार खे शुरू करायूं, तेसि ताईं असांजो ॻाल्हाइणु सिंधी में ॿार सां रहे, उहा जड़ मज़बूत थी वेंदी। तव्हां ॾिसो इन ॻाल्हि खे प्रैक्टिकल करे, पोइ उहा वञी न सघंदी। पोइ असां हुन सां हिंदी ॻाल्हायूं, छो जो स्कूल में वेंदो उनजे लाइ उते सिंधी कान्हे, न त मोथ सॾिबो जेकॾहिं हिंदी न पढ़ियल हूंदो। त असां पोइ हिंदी में उनखे ट्रेनिंग करायूं, बिलाशक अंग्रेजी में वेह, अंग्रेजी में घर में ॻाल्हायूंसि। इन ॻाल्हि खे हमेशह आदत न बणाए छॾियूं, पर उनखे थोरो मज़बूती वठण लाइ। पर सिंधी ॻाल्हाइणो असांजे जेसिताईं हथ में आहे, पोइ वॾो थी वियो ऐं असांजो वॾनि जो घणो करे जावियो मिले थो, साईं सिंधी में न ॻाल्हाईंदो आहे। भाई काॾों सिखी आयो, ॼाओ त सिंधी जे घर में केॾो अकुल जो उहो वॾनि जो इहो चवणु आहे, जंहिंमहिल ईअं चई वेंदा आहिनि, हे साईं सिंधी न ॻाल्हाईंदो आहे, इन जे कन में हिंदी कंहिं विधी। राम। या ॿार जे लाइ माताऊं वठी ईंदियूं आहिनि, साईं दया करे शैतान थी वियो आहे। भई कहिड़े शैतान जो हिन ॿार खे संग मिलियो जो शैतान थी वियो। पाण खे माउ पीउ ॾिसणी कोन त असांजो छा रहियो आहे। राम। माई सदोरो चयसि, सबाझो चयसि, ॿारड़ी खे सबाझी चओ। जेको बि ॿारु ॾिंगो फिॾो आहे कुझु, त घर में छड़ो माताऊं पवित्र थी करे सुबुह जो उन ॿार जे मस्तक ते गुरू भॻवान जो ध्यानु करके सचाई सां, माता जेका माता आहे उन ॿार जी, भॻवानु सुमत ॾियोसि, भॻवानु सुमत ॾियोसि, भॻवानु सुमत ॾियोसि। पंहिंजे लाइ बि नामदान सुमतदान घुरो। ऐं टियों अखर बि चवणो थो पए, साईं असांखे हल्दी हलाए, न त हाणे अधु जवाननि खे बि गोॾनि जा सूर पइजी विया आहिनि। जेको वॾा चवंदा हुआ नामदान सुमतदान, और टियों अखर इहो, साईं पंहिंजी हल्दी हलाए, न त वेठे को पोइ कोई कंहिंखे कोन थो पुछे बाबा। श्री राम। इहे 3 प्रार्थनाऊं सुबुह जो कयो। ऐं ॿारनि जे मथे ते न्याणी आहे चाहे ॿार आहे, ख़ुशि न थियो त असां MA पढ़ायोसीं, BA पढ़ायोसीं, सहण जी शक्ति ज़री बि कान्हे ॿारनि में, तो MA पढ़ायो त छा थियो, धर्मी पुस्तक पढ़ायोसि। 14 जवाब ॿारनि जो घरनि में इहो मिले थो। हा साईं, जे आनो खन मिलियो आहे त इहो, मां जप साहिब पढ़ंदी आहियां सुखमनी, बाबा जो अर्थ न सम्झंदी त उहो त पाठ थी वियो। कल्याण अंक, गायत्री परिवार जा अन्य धार्मिक पुस्तकनि जी हिस्ट्रियूं पढ़ो, जेके तव्हांजे दिलि खे मज़बूती ॾियनि त असांजा वॾा छा करे विया आहिनि, असांखे छा करिणो आहे। श्री राम। ऐं सहण जूं शक्तियूं, उहे स्त्रियूं कीअं थी धर्म पत्नियूं थी वियूं। तव्हां इतिहास न पढ़ंदो, तव्हांजे दिलि खे शक्ति कीअं ईंदी। त घर में धार्मिक पुस्तक ॿारनि खे पढ़ायो। उहे त सदाईं अंग्रेजी तालीम पढ़ंदियूं, कोई मना न आहे, पर गॾु धार्मिक तालीम पढ़ायो। ग़रीबियूं कोन थियूं सड़नि पियूं, पढ़ियल ई साड़नि थियूं पाण खे, जेके सहण नथो करणु अचनि। वॾियूं अनपढ़ियल आहियूं, पर सहण केतिरो हुयो। अॼु पढ़ियल आहिनि, सहण ज़रो नथो थिए, ओट मोट लॻी पई आहे। न एॾी डिस्किस न, स्त्री पंहिंजे लजा में, कुझु आज्ञा में। श्री राम। मर्द बि अहंकार में न रहनि, ज़्याती न कनि।
सीता सती सॾिजे त असां बि राम थियूं। सीता त राम खे मिलंदी आहे, राम जो पुटु त दशरथ खे मिलंदो आहे। श्री राम इहो बि बणिजो, पर इहो तंहिं लाइ मां इहा वेनिती कई, इन अखरनि खे फैलायो। हे नेता जी तकरीर न आहे बाबा, हे धर्म जा उपदेश आहिनि जेका आईंदे असांजो कल्याण कंदा आहिनि, के फैलायो, छड़ो पाण ताईं न रखो। घरनि में ॿियनि में बाबा माताऊं इहे ॻाल्हायो, बसि अहिड़ा संकल्प करे वञो। श्री राम ते मूल मंत्र त ॿार खे जीअं गायत्री मंत्र आहे उहो विश्वामित्र जो ठहियलु आहे, और हे ओंकार जेका पौड़ी आहे इहा अकाल पुरखों ठहियलु आहे, इन जे मथां कोई तर्क कोन्हे। अकाल पुरख मां गुरु नानक साहिब खे उपदेश मिलियो आहे। श्री राम प्रभु जी सॼी महिमा थियल आहे, हुन में घुरियो वियो आहे मूंखे सुमत ॾे, हिन में प्रभु जी सिफ़त कई वई आहे। गुरु जो मंत्र जी एतिरी महिमा आहे, 1 करोड़ भेरा तव्हां गायत्री मंत्र जपियो, 1 भेरो गुरु जो नाम जपियो, एतिरो बराबरि आहे। इहो गर्भ गीता में भॻवानु कृष्ण लिखियो आहे। श्री राम जपियो असांजी बुद्धि शुद्ध थींदी। बुद्धि शुद्ध करणी आहे त गायत्री मंत्र पढ़णो आहे। मां पढ़ंदो आहियां सुबुह जो 101 भेरा। पंडित श्री राम शर्मा चयो, मां जो आपके मुख से कुछ बोलो, चए हो सके तो एक माला। बुद्धि शुद्ध थींदी आहे गायत्री मंत्र पढ़ण सां। पर हमेशह असांजी पौड़ी रक्षा करे थोड़ी, त ॿारनि खे सुम्हण महिल, उथण महिल, स्कूल में पढ़ण महिल बसि हे छड़ी पौड़ी पढ़ी छॾनि। एक ओंकार सतनाम जी 36 अखरो मंत्र आहे जेको नानक साहिब खे अकाल पुरख चयो, तोखे मां धंधे करण लाइ हेठि मोकिलियो, छॾ धंधे खे। वही नंदी में उपदेश ॾिनासि, बसि अकाल पुरख ॾे विया और तूं इहो जगत खे जपायो। श्री राम बाबा सां वचननि ते हलंदासीं त असांखे इहा वॾी दवा मिली वेंदी, त असांजी रक्षा थींदी न। बसि एतिरे निखरनि सां मां पाठ सां शुरू कयां थो। पढ़ूं सभई। एको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैरंग गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच सोचे सोच न होई जे सोची लखवार चुप चुप न होई जे लार हाल उतार बुखियां बुख न उतरी जे बन्ना पुरियां भार सह सियाणपा लख कन चले नाल क्यों सचियारा होइए क्यों कूड़े तुटे बाल हुक्म रजाई चलना नानक लिखिया न हुक्मी हो न आकार हुक्म न कहया जाए हुक्मी होवन जी हुक्म मिले वडियाई हुक्मी उत्तम नीच हुक्म लिख दुख सुख पाइए एक ना हुक्मी बख्शीश एक हुक्मी सदा भवाइए हुक्मे अंदर सबको बाहर हुक्म न कोई नानक हुक्म जे बुझे तो हमें कहे न कोई गावे को तान होवे किसे तान गावे को दात जाने निशान गावे को गुण वडियाइया चार गावे को विद्या विखमी चार गावे को साज करे तन खे गावे को जियले फिर दे गावे को जापे दसे दूर गावे को वेखे हादरा दूर कथना कथी न आवे टोट कथ कथ कथी कोटि कोट कोट जेंदा दे लेंदे थक पाए जुगान जुगंतर खाई खाए हुक्मी हुक्म चलाए राह नानक विकसे वे प्रवाह साचा साहिब साच नाय बाख्या भाव अपार आखिर मंगल दे दे दात करे दातार फिर के अगे रखिए जिद से दरबार मोहक बोलन बोलिए जिसम धरे प्यार अमृत वेला सच नाम वडियाई विचार कर्मी आवे कपड़ा नदरी मोख द्वार नानक में जानिए सब आपे सचियार थाप्या न जाए कीता न होए आपे आप निरंजन सोए जिन सेविया तन पाया मान नानक गाविए गुणी निधान गाविए सुनिए मन रखिए भाव दुख पर हर सुख घर ले जा गुरुमुख नादम गुरुमुख वेदम गुरुमुख रहा समा गुरु ईश्वर गुरु गोरख बर्मा गुरु पार्वती जेहू जाना आखा नाही कहना कथन न जाई गुरा कदे बुझाई सबना जिया कायक दाता सो में विसर नहीं जाए तीर्थ नावा